पर सिंध एक्शन कमेटी जो इन रैली है पूरी इन कागज मुहिम का कोई छा लाया बताए धरती में जिम्मेदारी साधो सनान खान के गिरफ्तार कौमी कारकुन का कुछ भी थियो तुंजो जिम्मेदार सरदारी हुंदो ज़मीनन जे लाइ नाहे ही सिधो जो सिर्फ बैरिया टाउन के खिलाफ कोने का गुज़रियल 74 सालन में जीअं पाकिस्तान ठहियो आहे सिंध ते कब्ज़ो थियो आहे कराची में कब्ज़ो थियो पूरन किले मंज़री कराची जूं जॻहूं कराची जा प्लाट कराची उहे कब्ज़ो कयूं आहिनि सिंध सॼे जे मथां जेका वालार आहे धारे जे वालार आहे पंहिंजो जेको वॾेरो आहे पंहिंजो जेको एजेंट आहे जेको कामरो उन्हनि सां मिलियो पियो आहे उहे जेके ज़मीनुनि ते कब्ज़ा कनि था हीअ सिर्फ़ु जिदोजहद उन लाइ कोन्हे का असां हीअ जिदोजहद जेका सिंध एक्शन कमेटी जी जिदोजहद आहे हीअ सिंध जे हक़नि जे लाइ आहे हिन जी शुरूआति हींअर जेके छह जून जे एहतिजाज खां पोइ जेको काफ़िलो जेको अॼु निकितो आहे सॼी सिंध जो दौरो कंदो इन में सभ खां पहिरियों असां सॼी सिंध जा शुक्रगुज़ार आहियूं असां सभिनि खे मुबारक सिंध जो आशिकन जो एज़ाज़ ॾियनि था तव्हांजे दहशतगर्दी तमगन ते लानत ही पुरमन जदोजहद असां मुल्क जो चीफ जस्टिस उहा ॿोली न ॻाल्हाए जेका ख़ालिद मक़बूल सिद्दीकी जहिड़ो दहशतगर्द थो ॻाल्हाए जहिड़े आमिर आफ़ाक़ थो ॻाल्हाए अदालतूं इंसाफ़ तरफ़ हलंदियूं जॾहिं अदालतूं आमिरियत जे हेठो ईंदियूं त अहिड़े इंसाफ़ खे माण्हू लानत हणी हक़ीक़ी इंसाफ़ लाइ हलंदा आहिनि असांजो जदोजहद ऐं कारवां हक़ीक़ी इंसाफ़ लाइ जारी आहे कब्ज़े जे ख़िलाफ़ जदोजहद जारी रहंदी तव्हांजी महिरबानी महदूद रहंदी या अॻिते वेंदी तव्हां ॾिसो हिननि जेका आहे 6 तारीख़ ते धरणे ते जेका आहे पंहिंजो नाकाब करण जी हिननि कोशिशि कई आहे असांजा सावे कारकुन जेके आहिनि उहे गिरफ़्तार कया अथनि ऐं हज़ारे कारकुन ते जेके आहिनि पंहिंजा नामालूम एफआईआर कटिया अथनि हिकु न पर लातादाद जेके आहिनि अॼु ताईं 30 खां 31 एफआईआर जेके कटिजी चुकियूं आहिनि हिननि सम्झो त हिन खां जेका आहे हीअ माण्हू डिॼी वेंदा पकड़ाइजी वेंदा तहरीक मां चवां थो त हीअ तहरीक अञा मज़बूत थींदी अॼु गगर फाटक खां वठी एसटी तव्हां आया हूंदो हर जॻह ते जेके आहिनि सिंधी क़ौम भरपूर जेका आहे हिन ख़ौफ़ हिन खां निकिरी हर जॻह ते जेके आहिनि कांग्रेस जे मथां गुल निछावर कया आहिनि हर जॻह ते आदर भाव कयो आहे मां सम्झां थो त हीअ असांजी कामयाबी आहे ऐं असां अहिड़े तरीक़े ते सॼे सिंध सां जेको आहे रुजू करे वरी बि जेको आहे असां पंहिंजो कोई फ़ैसिलो सिंध एक्शन कमेटी ॾींदो इनशाला उन ते जेको बि फ़ैसिलो थियो उनखे लबेक करे सिंधी क़ौम इनशाला कामयाब कंदो जेतिरो माण्हू निकिरंदा पंहिंजे हक़नि लाइ सुजाॻी शौर जो मुज़ाहिरो कंदा ओतिरो सिंध खे कामयाबी मिलंदी हीअ एॾी वॾी घनाउणी साज़िश आहे एॾी वॾी घनाउणी साज़िश आहे जे हू हिकु दफ़ा कामयाबु थी विया त सिंधियुनि खां सम्झो सिंध मां इन करे असां निकिता आहियूं अॼु ठकर जे माण्हुनि जे सुजाॻी जो मुज़ाहिरो कयो आहे गगर फाटक
ठठ खां वठी तक़रीबन 20 जगहनि ते माण्हुनि इस्तक़बाल कयो आहे ऐं जलसनि में शरीक थिया आहिनि। अॼु ठंडे में ॾिसो था त जलसे जो समां थी वियो आहे त इहा अवामी राब्ते जी मुहिम हलंदी रहंदी ऐं इंशाअल्लाह शानदार नतीजा ईंदा। इन खां पोइ सिंध एक्शन कमेटी जो कहिड़ो लाइअमल हूंदो इन अवामी राब्ता मुहिम खां पोइ? इंशाअल्लाह पहिरें मरहले में असां ठठे में उम्मीद करियूं था त लखो हैदराबाद में लखे माण्हू गॾु थींदा। उन खां पोइ उहे माण्हू वरी कराची में हिकु दफ़ो वरी बि असां हलंदासीं ऐं हिननि खे ललकारींदासीं त कपिड़ो खणो पंहिंजो सिलसिली। अच्छा, इहे बि ॻाल्हियूं साम्हूं अचनि पियूं, जेल भरियो आख़िरी मरहलो जेको हूंदो सिंध एक्शन कमेटी जेल भरियो तहरीक मरहलेवार जदोजहद जा पुरमन समूरा तरीक़ा इस्तेमालु कंदासीं जीअं जंहिं शइ जी ज़रूरत पवंदी। धारी आबादकारी खे आबाद करण जा जेके शहर अॼा पिया वञनि ठटे डिस्ट्रिक्ट में, मली डिस्ट्रिक्ट में, जामशोर डिस्ट्रिक्ट में, उहा उन साज़िश कड़ी आहे त हिकिड़ो नओं हिन ख़िते में हिकिड़ो नओं मुल्क ठाहिजे। चवनि था असीं डेवलपमेंट जंहिंमें सिंध जो माण्हू ॻोठाणो मली जो रहवासी उते दरबदर आहे, उन लाइ गोलाई सां माण्हुनि खे क़ैद करे तब्दील कयो आहे, जंहिंजे चुपर ते उहा कई वई आहे। इहा कहिड़े क़िस्म जी असांजा जेको ओजल कराची जो रहवासी आहे ऐं वारिस आहे उहो बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहे, सिहत जे इशूज़ खां जेके महरूम आहे। हीअ डेवलपमेंट कंहिंजे लाइ थिए? आया डेवलपमेंट सिंध जे माण्हुनि लाइ थिए पई या डेवलपमेंट ॿाहिरि माण्हुनि खे आबाद करे हितां जे माण्हुनि खे ग़ुलाम तरीक़े बणाइण लाइ हिकिड़ी उन साज़िश के गुजारिश है तो वही रहो जैसे का काम सही सिंध में गोठ गोठ वाण वाण बस्ती बस्ती में खड़ी वनो बस्ती पंजा नंग गई दंग बचाएगा निकायो और मगाम जगवान मसूर शाह के गुजारिश है तासा जो आदत थी मसूर शाह जे तरीके से लखन के तादाद में मानू एतमाद करे सिंध के एक्शन कमेटी सद में उन्होंने साथ ॾिनो जे में सरकार ऐं सिंध सरकार के पुलिस वारा हैं नंगी जारियत जो मुजाहरो कंदे समन जी तादाद में हज़ारनि जी तादाद में सियासी कारकुन घर में छापायूं कारकुन गिरफ्तार कयूं पर ही पहिरियों चक्कर आहे को सियासी कारकुन को लीडर मायूस कोने को एक्शन कमेटी जा छापा लगाइण अॼु जेकॾहिं ही राब्ता गगन शुरूआत थिया था तंज़ीमुनि जा कारकुन जीअं पूरे तमाम असांखे यकीन आहे ही जेका जदोजहद जा बुनियाद आहिनि पाण हर हाल में सुधार थींदा तो बुनियादी सिंध एक्शन कमेटी की लीडरशिप बुधाइण आई आहे। उहे बुनियादी ॻाल्हियूं ये आहिनि त सिंध जी पूरी जेका साहिली पट्टी आहे कराची खां वेंदे कच्चे सुजावल बदीन ताईं पूरी जेका साहिली पट्टी आहे, पूरी जेका कोस्तार जी पट्टी आहे, पूरो जेको कराची खां हैदराबाद जो सुपर हाईवे आहे, पूरी ॾखण सिंध में सूरत में शुरू किया 6 जून सिंध जी तारीख़ जो ॾींहुं आहे जेको पुरमन तरीक़े सां सिंध जे माण्हुनि लखनि जी तादाद में सिंध जे क़ौम पर क़यादत ते एतमाद कयो। असां सम्झूं था त सिंध जे माण्हुनि पीपल्स पार्टी सरकार खां बदएतमादी जो इज़हार कियो आहे, पीपल्स पार्टी सरकार खां नफ़रत जो इज़हार कियो आहे। उन करे घग्गर फाटक खां हीअ जेकी तारीख़ शुरू कई अथऊं सिंध जे घिटी घिटी में, सिंध जे चौंक चौंक में, सिंध जे शहर शहर में सिंध जी ज़मीन बचाइण लाइ सिंध जे माण्हुनि वटि वेंदासीं। सिंध जे अवाम खे अपील था कयूं त असांजो साथ ॾियो। ज़रदारी पीपल्स पार्टी सरकार मुसलसिल सिंध जे ख़िलाफ़ फ़ैसिला ॾींदी रही आहे। हाणे वक़्तु अची वियो आहे त सिंध जी क़ौमी तारीख़ जो, सिंध जी क़ौमी तारीख़ जी क़यादत जो साथ ॾियो। छाकाणि हिन वक़्तु जेकर असां ख़ामोश रहियासीं, हिन वक़्तु जेकर जी असां सिंध एक्शन कमेटी जे राब्ता मुहिम जेका रैली आहे खां निकिरी पंहिंजो ठठे ज़िले में दाख़िल थी पंहिंजो मकली ठठे शहर में पहुता आहियूं। ठठे में जेको आहे जलसो थी रहियो आहे, हिते अॻुवाणनि खां असां पुछियो ऐं
कारकुननि खां असां पुछियो, उन्हनि जो इहो ई हिकिड़ो ई माना जवाबु हो त पहिरियां टाउन नामंज़ूर ऐं ज़रदारी ही जेके 3 FIR दाख़िल कयूं आहिनि, इहे सभु जा सभु कूड़ियूं आहिनि ऐं सभु FIR खे ख़तमु कयो वञे। फारूक भंगवार, सोच TV, ठठा।